उन ॾींहुं इहे ई सिज लहण ते हुयो त सभु अचनि था। दिलि ॾाढी ख़ुशि थी त मोर ऐं नाज़ा बि अचनि था, पर उहे न हुया। असांजी ख़ुशी अधूरी रहिजी वई। मां ॾिसां थी तूं नाज़ा खां वधीक मोर खे यादि कंदी आहीं। कसम सां ॿिन्ही खे हिकु जेतिरो यादि कंदी आहियां। छोरी अॼु या कूड़ा कसम न खण। के बि कूड़ा कसम न आहिनि। जेतिरो ई नाज़ा यादि ईंदी आहे ओतिरो ई मोर। तूं ॿुधा, तोखे घणो केरु यादि ईंदो आहे? सची ॿुधाएं, मां बि मोर खे यादि कंदी आहियां। छा चई इहो? हा, सच त चवां थी। इहो छा चई? ॿी त ॿी ॿुधायां थी तोखे बि। चाची सोच खे मुतमिन करे आयो आहे। बसि हाणे रुॻो न मोर खे तव्हां भॼाइणो। जेकॾहिं तो हुन ॿिन्ही खे राज़ी कयो आहे त पोइ मोर खे भॼाइण जी ग़लती कॾहिं बि न कजां। अमद तो हिन कमु ज़ार थी पवंदे। जेकर इज़ार थी पए त चाचो तोखे कॾहिं माफ़ न करे सघंदो। जॾहिं मां सोट सभा खे इन मोर सां खिलंदे ॾिसंदो आहियां न त मुंहिंजे अंदर में टांडा भरंदा आहिनि। पोइ तूं मूंखे ॿुधा त मां कीअं बर्दाश्त करे सघंदुसि? त पोइ तूं हुनखे ओसी ताणी बर्दाश्त कर जेसि ताणी तूं पंहिंजी सोट सां शादी नथो करे छॾी। अमद, तुंहिंजी शादीअ खां पोइ इन मोर खे पातर हणी हितां कढी छॾींदासीं। अञा उहो मूंसां ॻाल्हाइण लाइ राज़ी थिया आहिनि, अञा शादी लाइ राज़ी न आहिनि थिया। उहो मां तोखे हिकु सुठी सलाह ॾींदुसि। तुंहिंजी सोट जंहिं जी बि इज़त करे थी, तोखे बि उन्हनि जी इज़त करणी पवंदी। हा, कामरान सही पियो चए। तोखे पंहिंजी सोट जी दिलि खटणी पवंदी। सही था चओ। मुंहिंजी सोट ऐं मुंहिंजो चाचो गिचनि में जेके रोलूं आहिनि न, उन्हनि सां उहो हमदर्दी कंदा आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो त छा मां बि शहर जे पूरे रोलनि सां भाकुर पाईंदो वठां? तूं यार कोन सुधरंदे। पंहिंजे नसीब खे पाण थो लत हणी। ठीकु आहे, मूं माठ कई। हाणे अॼु खां पोइ हाणे जेके शहर जा रोलूं कढिया आहिनि न, उनखे मां पंहिंजो पीउ सम्झंदुसि। सही आहे? न ॼाण त छोकिरी वई काॾे, किथे सच में हुन ॻोठ जो रुख़ त न आहे कयो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।